Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. Allahu Akbar. या रब्बल आलमीन ज़मीनी आसमानी बलाओं से मुसीबतों से महफूज और मामून फरमा। या रब्बल आलमीन जितने भी अमराज हैं, कोरोना वायरस से दीगर अमराज हैं, या रब्बल आलमीन सबसे हमें शिफा अता फरमा। अल्लाह इस मर्ज में जितने भी वफात पा चुके हैं उनको शहादत का मर्तबा अता फरमा। सिंध सूदो समूरे मुल्क में ईद उल फितर मजहबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास, दादू, नौशहर फिरोज़, सांगड़, बदीन, शिकारपुर, उमरकोट, मटियारी ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ अदा कई वई। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं। इस्लामाबाद, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, पिशावर, क्वेटा ऐं ॿियनि शहरनि में SOP सां ईद नमाज़ अदा कई वई। टाइम न्यूज़ तरफ़ां ॾिसंदड़नि खे ईद जूं वाधायूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे SOP सां ईद नमाज़ जी अदायगी, किथे वरी मास्क ऐं समाजी विथी नज़रअंदाज़। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद नमाज़ दौरान मास्क सां ईद नमाज़ जी अदायगी बाद शहरनि हिक ॿिए खे भाकुर पाए मुबारकूं ॾिनियूं। नवाबशाह में ईद नमाज़ दौरान शहरनि मास्क खे नज़रअंदाज़ करे छॾियो। लाड़काणो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ईद नमाज़ दौरान शहरनि तरफ़ां कोरोना SOPs ते अमल न कयो वियो। कंदकोट में ईद नमाज़ जी अदायगी दौरान समाजी विथी ऐं मास्क नज़रअंदाज़। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां ईद उल फितर जे मौक़े ते लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। आर्मी चीफ LOC ते फ़ौजी जवाननि सां गॾु ईद नमाज़ अदा कई। मुल्की सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुल्क लाइ क़ुर्बानूं ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त ईद ते कश्मीर जी जिदोजहद कंदड़ बहादुर कश्मीरियुनि खे न विसारणु घुरिजे। वक़्तु अची वियो आहे त कश्मीर में इंसानी अलमियो हाणे ख़तमु थियणु घुरिजे। अवाम जी सिक्योरिटी, तहफ़ुज़ ऐं बहितरी असांजी ज़िम्मेवारी आहे। हिकु सिपाही जी हैसियत सां फ़र्ज़ु पूरो करण ते फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। पाक फ़ौज क़ौम जी उमीदुनि ते पूरो लहण लाइ हर क़िस्म जा क़दम खणंदी। मुल्क जी सियासी क़यादत तरफ़ां क़ौम खे ईद जी वाधायुनि सां गॾु कोरोना SOPs ते लाज़मी अमल जी अपील। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त कोरोना खां बचाव जे उपाउनि खे क़तई नज़रअंदाज़ न कयो वञे। ईद ते ग़रीबनि खे बि पंहिंजी ख़ुशियुनि में शामिल कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ईद जे मौक़े ते जारी कयल पैगाम में चयो आहे त मुल्क कोरोना जी टीं लहर खे मुंहुं ॾेई रहियो आहे। क़ौम खे अपील आहे त ईद दौरान कोरोना SOPs ते अमल करे। क़ौमी असेंबली में ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो त ईद जे मौक़े ते पंहिंजे आस पास मौजूद कमज़ोर तबक़नि जो बि ख़्यालु रखियो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे ईद सादगी सां मल्हाइण जी अपील कई। संदसि चवणो त अवाम कोरोना ऐं चेल चिॿी कंदड़ महांगाईअ सबबि ईद जे रिवायती ख़ुशियुनि खां महरूम आहे। कश्मीरी ऐं फ़लस्तीनी भाइर हिकु ॿी ईद आज़ादी लाइ मज़ाहमत में गुज़ारे रहिया आहिनि। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल गवर्नर हाउस कराची में ईद नमाज़ अदा कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं देरो में ईद नमाज़ पढ़ी। पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर बादशाही मस्जिद लाहौर ऐं वॾे वज़ीर पंजाब उस्मान बोज़दार ऐवान वज़ीर आला में नमाज़ अदा कई। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक मंसूरा में ईद नमाज़ पढ़ी। ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ ऐं संदसि पुटु हमज़ा शहबाज़ लाहौर जे मॉडल टाउन में ईद नमाज़ अदा कई। राति जो 11:30 वॻे शवाल जो चंड नज़र अचण वारे ऐलान ते क़ौम हैरान। चंड ॾिसणी कमेटी जे मेंबर मुफ्ती यासीन ज़फ़र जी वीडियो मामले ईद जो चंड नज़र अचण वारे मामले खे वधीक पेचीदा बणाए छॾियो। टेलीफ़ोन ते ॻाल्हि ॿोल दौरान मुफ्ती यासीन ज़फ़र चयो त मुफ्ती मुनीब जी यादि अची वई। हू दबाव बर्दाश्त कंदो हो। ही माण्हू हिकु ईद कराइण लाइ इहो सभु कुझु करे रहिया आहिनि। मुफ्ती मुनीब माण्हुनि खे क़ज़ा जो रोज़ो रखण जी हिदायत कंदे चयो त आउं पाण बि जुमे ते क़ज़ा जो रोज़ो रखंदुसि। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त अरबा ते चंड जो नज़र अचणु मुमकिन ई न हो। कूड़ ॻाल्हाए मुक़दस महीने जी पुॼाणी करणु किथां जी सियाणप आहे। सिधो सओ
सिधो चओ त असांखे ईद अफ़गानिस्तान ऐं सऊदी अरब सां मल्हाइणी आहे। चंड ॾिसण नज़र अचण जो ऐलान थींदे ई हाफ़िज़ ताहिर महमूद अशरफी चयो त क़ौम सां कयल वाइदो पूरो कयो। देर ज़रूर थी पर 20 सालनि खां पोइ सॼी क़ौम हिक ई ॾींहुं ईद मल्हाईंदी। हुकूमत ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करे छॾियो। ज़रियनि मूजिब ज़ैली कमेटी गुज़िरियल ॾींहुं सिफ़ारिश काबीना ॾांहुं उमाणी हुई। काबीना तरफ़ां सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी बाद समरी बाज़ाब्ता दौर वफ़ाक़ी घरू वज़ारत ॾांहुं उमाणी वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त शहबाज शरीफ जो नालो काल्ह ई ECL में शामिल करे छॾियो हो। केस में शहबाज शरीफ जा घर भाती रोपोश आहिनि। शहबाज शरीफ रुगो पंहिंजो पैसो बचाइणु घुरे थो। खेसि परदेह वञण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उमरकोट जे इलाइक़े शादीपली में गुम थियल नींगर जो मुबैना तशद्दुद थियल लाश पुलिस जो चवणु आहे त वार्ड नंबर 2 जे रवासी 12 वरनि जे राजू कोहलीअ जो लाश शहर जे हिक पुराणे होटल वटां हथायो। नींगर जो लाश पोस्टमार्टम लाइ पिथोरो तालके अस्पताल मुंतकिल। नींगर जे वारसनि मूजिब संदन ॿारड़ो गुज़िरियल ॾींहुं खां गुम हो। ॻोल्हा बावजूद हथ न आयो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। वारसनि तरफ़ां नींगर खे क़त्ल करण जो शक ज़ाहिर। ऐं फ़लस्तीनी शहरनि ते इसराइल जी वहशियाणी बमबारी जे नतीजे में शहीद थियलनि जो अंग वधी 68 थी वियो। मारिजी बलनि में 15 ॿार ऐं हमास जो कमांडर शामिल। इसराइली फ़ौज ग़ज़ा में 20 माड़ इमारत खे 4 मीज़ाइलनि सां तबाह करे छॾियो। फ्लैट्स ऐं मीडिया हाउसिस मलबे जे ढेर में तब्दील। हमास जी भरपूर जवाबी कार्रवाई जे नतीजे में 7 इसराइली मारिजी विया। केतिराई इसराइली ज़ख़्मी। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार। अवां सभिनी सिंधड़नि खे ईद जूं वाधायूं। मां आहियां हमीर शेख। वापसि अचूं था तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हिकु ब्रेक खां पोइ।